सुजन हर रात हर ॾींहुं मीलाद मल्हाईंदे गुज़ारे। मदीने वाले साईं जी ज़ात जो शान मान मर्तबो मकाम इज्जत मोजज़ा मुस्तफा करीम जा तमाम मुख्तलिफ अंदाज में सोने नबी जा शान ॿुधंदा अजो की हिन महफ़िल में मां तव्हांजे साम्हूं मदीने वाले साईं जी सिर्फ हिकड़ी खूबी जो जिक्र कंदुसि। इन जे लाइ मां तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि। ध्यान मूंडे हुजे, तवज्जो मूंडे हुजे, दिल हाज़िर हुजे, गौर ऐं फिक्र सां ॿुधंदो त ॿुधण वारे खे बि मज़ो, ॿुधाइण वारे खे बि मदीने वाले साईं जा मोजज़ा लातादाद, खूबियूं, खसलतूं, जमाल, कमाल बेहिसाब, उन्हें लातादाद खूबियुनि मां मदीने वाले साईं जी हिक खूबी मुस्तफा की निगाह। उन्वान है मुझो निगाहे मुस्तफा, मदीने वाले मीर जी निगाह। यकीन जानो तो कायनात के अंदर करोड़े अरबे इंसान आहिनि आया विया, अखियुनि वारा इंसान भी आए, अखियूं ॿी मखलूकात खे बराबर ॾिनियूं आहिनि, ॾिसण वारियूं दीदूं हर माण्हू खे सवाइ के चंद नाबीना हुजनि न त हर माण्हू खे अल्लाह ताला ॾिसण जो पावर ॾींदो आहे, ॾिसण जी कुवत ॾींदो आहे। पर कायनात में कंहिंखे उहो पावर, उहा कुवत, उहा कुदरत रब न ॾिनी जेका ॾिसण वारो पावर मदीने वाले साईं। देखने के लिए तो हम भी देखते हैं, मातरी के लोग देख रहे हैं, लेकिन तुम्हारा देखना और है, मेरे नबी का देखना और। हम जब देखते हैं ये आंखों को अल्लाह ताला ने देखने का आला, देखने का औजार बनाया है। ये आंखें देखने के लिए अल्लाह ताला ने बड़ी करम नवाजी की है कि हमने आंखों की नेमत से नवाजा है। लेकिन हम जब देखते हैं तो हम रोशनी के मोहताज हैं। बगैर रोशनी के हम देख नहीं सकते। अगर खुदा न खास्ता बिजली न हो, सूरज और चांद न हो, तो आंखें तो हैं लेकिन दिखाई कुछ नहीं देता, क्योंकि हमारी आंखें, हमारा देखना रोशनी का मोहताज है। और साइंसदानों ने बड़ी कोशिश की, उन्होंने एक नाइट विजन, एक आला इजाद किया है। नाइट विजन हिकड़ो औजार इजाद कयो आहे, इंफ्रारेड कैमरा ठाही आहे, जेका रात जे ऊंदाही में भी ईअं ॾिसंदी आहे जे माण्हू रोशनी में ॾिसंदा आहिनि। इहा साइंसदाननि कैमरा ठाही आहे जेका ऊंदे में भी ॾिसंदी आहे। इहे जेके फौजी मोहम्मद ते निकिरंदा आहिनि, रात जे वक़्त में निकिरंदा आहिनि,
अंधारनि में निकिरंदा आहिनि उहे इंफ्रारेड कैमरा पाण सां खणी निकिरंदा आहिनि ऊंदाही में बि ॾिसंदा वेंदा आहिनि ही जेके अखियूं आहिनि इहे मुहताज आहिनि रोशनी ऐं असां जूं ही अखियूं जेके जन सां असां ॾिसूं था इन जे लाइ ज़रूरी आहे त साम्हूं का रुकावट न हुजे त असांजो अखियूं ॾिसंदियूं अगरि साम्हूं दीवार अची वञे कपिड़ो अची वञे कनात अची वञे सिज चिमके थो चंड चोॾहीं जी राति जो चिमके थो पर ककर अची वञनि असांजी अखि ककर ॾिसंदी चंड न ॾिसी सघंदी असांजी अखि ककर छुट ॾिसंदी सिज जहिड़ो हेॾो वॾो चिमकंदड़ रोशन चिराग असांजे अखि खे नज़र न ईंदो छो त अखि रुकावट खां पोइ परते ॾिसी न सघंदी आहे इहा असांजी अखि आहे तव्हां सम्झी या न सम्झी पर साइंसदाननि हिकिड़ो टेलीस्कोप हिकिड़ो औज़ार ठाहियो आहे जेको हज़ारे लाइट ईयर्स हज़ारे किरोड़े किलोमीटर कहकशाउनि में परते जेकी सितारा ऐं सयारा हलनि था उन टेलीस्कोप जे ज़रिए उन मिशन जे ज़रिए उहे सितारा ऐं सयारा साइंसदान ॾिसनि तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी असांजी अखि जेका आहे असांजे मथे वारियूं अखियूं अॻियां छुड़ अचे मथे नज़र न ईंदी पर टेलीस्कोप जे ज़रिए किरोड़े किलोमीटर परे उन मिशन के जरिए सितारा सयारा हेलमेट नजर अची वञनि था पर अख इंसान जी जेका आहे उन जी नज़र महदूद आहे ऐं असांजी ही चमड़ी आहे इन चमड़ी की रुकावट में अंदर छा है नजर न ईंदो पर साइंसदाननि एक्सरे ठाही आहे एक्सरे वो एक्सरे अंदर चमड़े मंझां गोश्त मां पोश्त मां हॾनि मां अंदर उनजा रेज़ घिड़ी अंदर पथरी आहे न एक्सरे जे ज़रिए उहा पथरी नज़र अख नथी ॾिसे पर एक्सरे मिशन के जरिए वो अंदर ताईं थी त पहुची सके थी माण्हू जे दिल में छा है ज़हन में छा है सोच में छा है फिक्र में छा है नजर नथो अचे साजन हाणे छा थो सोचे वेठो हे वकील हाणे छा थो सोचे वेठो साईं साहबजादा हबीबुल्लाह हाणे छा थो सोचे वेठो मूंखे ख़बर कोन्हे मुंहिंजी हिन जे दिमाग़ ताईं अंदरि रसाई कोन्हे मूं वटि उहा सलाहियत कोन्हे जो मां हिन जे दिमाग़ खे पढ़ी सघां हिन जे दिलि खे पढ़ी सघां हिन जे ज़हन खे पढ़ी सघां मूं वटि इहो औज़ार न आहे पर साइंसदाननि हिकिड़ो औज़ार ठाहियो आहे जंहिंखे EEG हिकिड़ी आहे ECG न EEG माण्हू खे उन EEG में सुम्हारे उहा मिशन में तो चालू कंदा तो उनजे दिमाग़ में छा थो वहे पियो उन स्क्रीन ते स्क्रीन ते लिखजी वेंदो हिन माण्हू जी ज़हन में हीअ सोचा ही फिक्र आहे चोरी कई आहे या न कई आहे धाणे आहे या न आहे EEG जे ज़रिए मशीन जे ज़रिए साइंसदान ॾिसी सघनि था ऐं दिमाग़ में छा थो वहे वापरे उन मिशन के जरिए हिकिड़े साइंसी औज़ार के जरिए माण्हू जे दिमाग़ ताईं रसाई दिल ताईं रसाई पहुची सके थी साइंसी औज़ार के जरिए पर इंसानी दिमाग़ में उहा सलाहियत कोन्हे इंसानी अख में उहा सलाहियत कोन्हे जेका अंदर ॾिसी सके पर मशीनरियुनि में इहे शयूं ईजाद थियूं आहिनि अञा अॻिते हली ख़ुदा ॼाणे कहिड़ी
कहिड़ियूं कहिड़ियूं मशीनूं ईजाद थींदियूं पर ये इंसानी ईजाद भी महदूद पैमाने ते उन जो इल्म उन जी रसाई इन मिशनुनि जी जेका रसाई आ लिमिट आ महदूद आ पर हाणे अचो मुझो मदीने वारो असांजो जेको अक़ीदो आहे न सुन्नियुनि जो त हुज़ूर जहिड़ो केरु न आहे हुज़ूर वांगुरु केरु न आहे काइनात में मुझे मुस्तफा जहिड़ो न आयो न ईंदो न थियो न थींदो मुल्ले जे अक़ीदे में ऐं असां सुन्नियुनि जे अक़ीदे में फ़र्क़ु कहिड़ो आहे मुल्लो चवंदो आहे त नबी असां वांगुरु असां जहिड़ो आहे बाबा जहिड़ो हू बशर इन्नमा अना बशर मिस्लुकुम मां तव्हांजे मिसल बशर आहियां जहिड़ा तव्हां माण्हू तहिड़ो मदीने वारो साईं माण्हू इहा मुल्ले जो अक़ीदो आहे पर क़ुर ऐं हदीस जेको अक़ीदो सेखारियो आहे उन मुताबिक़ मुंहिंजो मुस्तफा तो जहिड़ो न आहे मूं जहिड़ो न आहे नबियनि जहिड़ो न आहे काइनात में को बि आकिल आलिम दाना दानिशवर साइंसदान फिलासफर अहिड़ो कोन्हे जहिड़ो मोहम्मद अमीर जो पूरी काइनात में मां ॻाल्हि कंदुसि मदीने वारे साईं जे ॾिसण जी सारी काइनात में हत्ता के अंबिया किराम औलिया निज़ाम अल्लाह जा बरगुज़ीदा बाना पर काइनात ते इंसानियत के अंदर कंहिंखे उहो पावर कंहिंखे उहा कुवत ॾिसण वारी दीद वारी निगाह वारी उहा कुवत न कंहिंखे मिली आहे न मिली सघंदी जेका मुहम्मदुर रसूलुल्लाह मां थोरो ईअं तड़े खड़े बयान करे वञा पोइ वरी चवंदो त हर ॻाल्हि ते मां दलील ॾींदुसि जेकी हाणे मां जुमिला बयान थो कयां तव्हांजे साम्हूं हर जुमिले ते क़ुर मां हदीस क़ुर मां ई हदीस मां दलील आहे हर जुमिलो मुंहिंजो ठाहियल जुमिलो न आहे हदीस जो तर्जुमो ॿुधंदव दिलि हाज़िर आहे मदीने वारे साईं जी निगाहुनि खे अल्लाह पंहिंजे दीन पंहिंजे ॾिसण जे पावर जो मज़हर बणायो अख मुस्तफा जी हुई पावर अल्लाह जी ज़ात अख मदीने वारे साईं जी हुई ॾिसण वारो कमाल कुवत कुदरत मुझे खालिक मुझे मालिक मुझे रब जी ज़ात जी इन जे करे हुजूर जे निगाह में रहमत हुई हुजूर जे निगाह में बरकत हुई हुजूर जी अॻियां ॾिसंदा हा तीअं पुठियां ॾिसंदा हुआ चओ जीअं अॻियां ॾिसंदा हा तीअं पुठियां ॾिसंदा हा जीअं वेझे ॾिसंदा हा तीअं परे ॾिसंदा हा हदीस जो तर्जुमो मदीने वारा साईं जीअं ज़ाहिर ॾिसंदा हा तीअं बातिन ॾिसंदा हुया जीअं जिन्ननि खे ॾिसंदा हा ईअं मलाइकनि खे ॾिसंदा हा जन अखियुनि सां इंसाननि खे ॾिसंदा हा उन अखियुनि सां ख़ुद ख़ालिक जी ज़ात जा जलवा ॾिसंदा जन अखियुनि सां अबू बकर खे ॾिठऊं उन अखियुनि सां जिब्राईल खे ॾिठऊं उन अखियुनि सां जन सां उमर फारूक खे ॾिठऊं उन ई अखियुनि सां मीकाईल खे ॾिठऊं इसराफील खे ॾिठऊं इज़राईल खे ॾिठऊं मलौल आला जे फरिश्तनि खे ॾिठऊं जन अखियुनि सां दुनिया में मदीने जा बाग ॾिठऊं मदीने में वेही जन्नत जा बाग सोना हबीब निमाज़ पिया पढ़ाइनि निमाज़ पढ़ाईंदे ॿ बिखूं अॻिते वधिया निमाज़ पढ़ाईंदे ॿ बिखूं अॻिते वधिया वरी हीअं हथ मथे लंबो कयो जे
जेका शे पकड़ पिया वरी हथ मुबारक हेठ कयो नमाज पूरी कयो सहाबा जो मुश्ताक नज़रूं मोहम्मद मीर जे चेहरे या रसूल अल्लाह ही जेको तव्हां अमल कयो ई अगे त कोन ॾिठो सी साईं फरमायो त हींअर जेमल नमाज पे पढ़ायो न जन्नत मुझे निगाहन जे साम्हूं हुई बेहश्त पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो जन्नत में अंगूरनि जा छुटा लड़कन पिया जीअं बतियूं लड़कन जूं साईं बाबा हथ ॾिघो कयो न त इहो अंगूरनि जो छुको पकड़िया जे हिकिड़ो छुको पकड़े हिते मदीने में रखा क़यामत ताईं मुंहिंजी सॼी उम्मत खाए पर हिकिड़ो छुको अंगूरनि जो कोन खुटे पेर मदीने जी सरज़मीन ते नज़र जन्नत जे बागन ते ऐं रुगे नज़र न पर हथ जी रसाई बि जन्नत ते कोन सम्झो मुंहिंजो हथ 1.5 फुट हूंदो हेसि ताईं रसाई बस उहा शइ पकड़े सघां थो जेसि ताईं मुंहिंजे हथ जी रसाई हूंदी पर वाह मदीने वारा तुंहिंजे हथ जी पर जे मुंहिंजो नबी कंहिं ते नज़र करे न त उन जे हथ जी रसाई न ले किथे थी पहुचे हज़रत पीर साईं रोज़े घणी रहमतुल्लाह अलैहि जुमे जे ॾींहुं तकरीर पिया कनि तकरीर कंदे फरमायो त असांजो मुरीद जिथे बि असांखां परे न हिकिड़ो मुरीद वेठो हुजे कच्छ भुज जो ऋण कच्छ इंडिया दिल में सोची त साईं जन वेठा आहिनि किंगरी शरीफ मां वेठो आहियां कच्छ भुज में साईं फरमाईंदा असांखां परे न आहे असांजे हथ जी वस्ती रसाई आहे दिल में सोची बुज़ुर्ग उन मुरीद खे ॾिसी मुर्की चयो कच्छ त ही हथ असांजो अञा सुभान अल्लाह हिकिड़ो मुरीद पियो अचे पीर साईं रोज़े घणी वटि मिलण जे लाइ रस्ते में ॾिठई को सोन जो ज़ेवर पियो हुजे चई खणा न खणा शरीयत में खणणु जाइज़ आहे न वञा थो साईं जन वटि मसालो पुछंदुसि हुजे इजाज़त मिली त खणंदुसि न त कोन खणंदुसि पर हाणे पियो हूंदो त ॿियो खणी वेंदो छेड़ो हो न माल जो सुकल उहो ॾेई ठकींदो ॿियो त केरु न खणे छेड़े में ढके ऐं दरगाह शरीफ़ ते पहुतो साईं हिकिड़ो शरीयत जो मसइलो ॿुधायो साईं फरमायो पुट कहिड़ो चई रस्ते में का शइ ॾिसे त खणिजे या न खणिजे शरीयत जो मसइलो साईं फरमायो खणिजे त न पर छेड़े जे हेठों सुभान अल्लाह मदीने वारे साईं जन्नत जा बाग ॾिठा जहन्नम जा अज़ाब ॾिठा उम्मत जा अमल ॾिठा मुस्तफा जे दीन जी रसाई संदन निगाह सां नज़र कयूं निभागा सभागा थी नज़र कयूं निदोरा सदोरा थी नज़र कयूं सुन्या शाहूकार नज़र कयूं गुलाम आज़ाद थी विया नज़र कयूं बीमारनि खे शिफ़ा मिली वई नज़र कयूं गमज़दनि जा गम लाए खुशहाल थी विया नज़र कयूं त सख़्त दिल नरम दिल थी पिया नज़र कयूं त यतीमनि खे बादशाह बणाए छॾियो नज़र कयूं त सुन्यनि खे कंगाल माला माल थी विया मुस्तफा नज़र कई त फानी बाक़ी थी विया हुजूर जी नज़र पई त गुनहगार बख़्शिजी विया हुजूर जी नज़र पई त नादान दाना थी विया गाफिल ज़ाकिर थी विया काफ़िर मुसलमान थी विया हुजूर जी नज़र सां अंधेरा उजालन में बदिलजी विया जाहिल आलिम थी विया मुस्तफा जे नज़र पवंदी वई मुनाफ़िक मुख़लिस थी विया बेवसफ़ा हौसला बणजी विया हुजूर जी निगाह थींदी वई मुसाफ़िर महफूज़ थी विया हुजूर जी निगाह
थींदी वई त जाहिल आलिम थी विया, अणपढ़िया मुफस्सिर मुहद्दिस थी विया। मदीने वारे जी नज़र पई त रूह रोशन करे छॾियो, दिलियूं मुनव्वर करे छॾियो, अंधनि ते नज़र कयूं त अखियूं रोशन करे छॾियो, मंडनि ते नज़र कयूं त मंडाइप ख़त्म करे छॾियो, बीमारनि अपाहजनि माज़ूरनि ते नज़र कयूं त उसर बीमारियूं ख़त्म थी वियूं। छा कचिना भला थी हलण घुमण वारा जीअं ज़मीन वारनि खे पिया ॾिसनि तीअं आसमान वारनि खे पिया ॾिसनि, जीअं जिन्ननि खे पिया ॾिसनि तीअं ग़ैबी मख़लूक़ खे पिया ॾिसनि। साईं फरमायो त हिकिड़ी कारी 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 शइ हीअं लंघी, मूं पुछो ही छा आहे, ही छा पई वञे? या रसूल अल्लाह, या मदीने जी वबा जी बीमारी आहे, तव्हां जेका दुआ घुरी न मदीने में क़यामत ताईं वबा नहीं। कोरोना आई मुल्क सजे में, मुंहिंजा दोस्तो माण्हू मुआ पर मदीने शरीफ जे अल्लाह जीअं मदीने वारा साईं ज़मीन जे मथे वारनि खे ॾिसनि, हलण वारनि खे, तीअं ज़मीन में अंदर जेके पूरियल कपड़नि वारा उन्हनि खे जीअं ज़मीन ते हलण वारनि खे ॾिसनि, तीअं अमड़ियुनि जे पेट में पुटु आहे या न्याणी आहे, निभागो आहे या सफ़ागो आहे, इहो बि मदीने वारो साईं आहे न। मदीने वारे जे दीन जो पावर, सुभान अल्लाह। मक्के जा मुशरिक साईं जन जेॾी महिल ऐलान कयो त मां मेराज माणे आयो आहियां, मेराज करे आयो आहियां, मक्के वारनि चयो असांखे ख़बर आहे त तूं मक्के में निकितो न आहीं, तूं मुल्क शाम न वियो आहीं। हाणे जे वाकई तो मेराज कयो आहे, इहो राति जो सफ़र कयो आहे, असांखे ॿुधाए त मस्जिद अक़सा जा दर घणा आहिनि, दरियूं घणियूं। अॼु तव्हां फजलाबाद जलसे में आया आहियो, रात जलसे में वेठा आहियो, जलसो तव्हां ॾिठो, सुभाणे केरु पुछेव त गफ़ारी मस्जिद के दर घणा हुया, ॿुधाए सघंदव जी? केरु तव्हांखो पुछे वा जलसे में वे गफ़ारी मस्जिद में वे, हाज़िर वियोसि, अबा इन मस्जिद के खिड़कियूं घणियूं हुयूं, थंभा घणा हुया, बत्तियूं घणियूं हुयूं, सर्च लाइटूं घणियूं लॻियूं हुयूं, स्टेज ते केरु वेठा यादि हूंदव, ॿुधाए सघंदव? जेॾी महिल मके जा मुशरिक पिया पुछनि त जे तव्हां मेराज माणे आया आहियो त मस्जिद अक़सा के दर घणा आहिनि, साईं फरमाए त हीअं मस्जिद अक़सा मुंहिंजे हथ जे अॻियां हो पुछंदा वञनि, साईं जवाब ॾींदा वञनि, ओ भरदा हेतिरा दरवाज़ा, ओलह जा हेतिरा दरवाज़ा, खिड़कियूं हेतिरियूं, थंभा हेतिरा। वेठो मदीने वारो साईं मक्के में मुल्क शाम के हीअं वेठो ॾिसे, आहे न मदीने वारे जो पावर, आहे न मुस्तफा जे दीन जो कमाल। हिकिड़ो शख्स नालो अथसि वाइल बिन हुजर, घर मां निकितो आहे, चए थो वञा थो मदीने वारे सां मिलण। साईं फरमायो मानी ठाहियो, वाइल अचे थो उन जहिड़ा मानी ठाहियो। हू घरां हलियो आहे, विच में मुफ़ासिलो आहे, वाह मुस्तफा तुंहिंजी दीद, न को मोबाइल हुई न को टेलीफोन हुई। समझो था न था समझो? हाँ, मुझे मदीने वाले जी दीद कैसी थी, निकाह कैसी थी कई कम करे, जे कदे को अजु मदीने वञे न सोने नबी दे दर ते वञी चए अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, हुजूर उनखे ॾिसनि, उनखे ॿुधनि, उनखे सुञाणनि त हिन जो नालो फलाणो, हिन जो पीउ फलाणो, हिन जो ॻोठु फलाणो, शहर फलाणो। पर जेकॾहिं मातली में वेही पंहिंजे घर जे कुंड में वेही चई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, हुजूर तोखे ॾिसण में, तुंहिंजा आवाज़ ॿुधण में,
तो के जी जो जवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह हाँ छा कमाल मदीने वाले साईं जे दीद जो वाह 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 हिकिड़ो दलील ॿुधायां जी हिकिड़ो दलील तव्हां चवंदो कीअं हदीस पाक आहे ही रिवायत आहे मुअज्जम कबीर में इमाम तबरानी रिवायत आंदी आहे ऐं इहा रिवायत खसाइस कुबरा मवाहिबुल मुदन्निया शरह ज़ुरकानी इन सभिनी रिवायत आंदी आहे अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल कद रफ़अ लिय दुनिया अल्लाह ताला सची दुनिया खणी मुझे अॻियां हीअं रखी आहे सची दुनिया मुझे अॻियां हीअं रखी आहे फअना अंजुर इलैहा मां सचे जहान खे हीअं ॾिसां थो पंहिंजे तरीक़े ॾिसो पंहिंजे तरीक़े ॾिसो लकीरूं नज़र अचनि थियूं जी हे चवंदा हेॾो 81 99 नाला पंहिंजा तव्हांखे वाहे ये लकीरूं आहिनि पंहिंजे हथ जे तरीक़े खे तव्हां ॾिसो था खुदा जी इज़त जो कसम आहे ॿुधो मातरी वारो तूं पंहिंजे हथ जे लकीरुनि खे ईअं नथो ॾिसी मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा सारी काइनात खे ईअं ॾिसी इहो मुंहिंजो अक़ीदो न आहे मुझी खुशफहमी ना है इमाम तबरानी रिवायत आने पियो अब्दुल्लाह बिन उमर राविया साईं फरमाता इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल कद रफ़अ ली दुनिया अल्लाह दुनिया मुझे क्या ही खणी जानो ज़ाहिर कई है फअना अंदुर इलैहा मैं सच्चे जहान के ही ॾिसां थो इला मा हुवा काइमुन फिया इला यौमिल क़यामत क़यामत ताईं जो कुछ थींदो नाही ॾिसां थो क़यामत ताईं जो कुछ थींदो ही जलसो थियो आहे मुंहिंजो अल्लाह साईं रज़वान खे ख़ुशि करे उभायो आहे जलसे में शरीक थियो आहे जी साईं मौलाना जान मोहम्मद मां सदको वञा साईं जे कदम कदम जो शुक्रगुज़ार आहियां हे उलमा मशाइख आया आहिनि तव्हां जलसे में पहुता आहियो ओरे परे खां हीअ जेका अॼु जलसो थियो आहे न मुस्तफ़ा करीम खे अॻे ख़बर हुई त हीउ जलसो थींदो फलाणा कहिड़ा आख़िर ताईं वेंदा कहिड़ा अंध में भॼी वेंदा साईं फरमायो इला मा हुवा काइमुन फिया इला यौमिल क़यामह क़यामत ताईं दुनिया में कायनात में जो कुछ थियण वारो आहे ऐसी ताईं जो ॿ पखी पाण में हीअ पर में मिलाए हलिया न क़यामत ताईं उहो अल्लाह ताला मूंखे ॾेखारियो ॾियण वारो त ही ॿ पखी जलसो पूरो थींदो वरी हिक ॿिए सां मिलंदव वाकुला पाईंदव इहा मदीने वारे खे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा मिलंदा साईं फरमायो कअन्नमा अंजुर इला कफ़ी हाज़िही इहो सभु कुझु क़यामत ताईं जेको थियण वारो जीअं हीअ तरी मां ॾिसां थो न तरी जो लकीरूं जीअं ॾिसां थो मां मोहम्मद करीम सची काइनात खे क़यामत ताईं जो कुझु थियण वारो आहे हीअं आहे ईमान आहे ईमान अक़ीदो पक्को मतां को मुल्लो अदा जे नबी के खबर हुई तो को ज़ाल पंजी ते इल्जाम लगो बीबी आयशा सिद्दीका ते या खबर कोन बस इल्जाम एतराज ए खुदा जो कसम बुखारी शरीफ में आ तो हुजूर जनी जनी मुनाफिकन एतराज कयो इनकार कयो या इल्जाम लगायो ना तो हुजूर जन कसम कणी फरमाया तो वल्लाह मा अलिमतु अला
जन मिठो पे अल्लाह दे इम्तिहान पे के सच्चा केड़ा कूड़ा केड़ा अकीदे सुठे अकीदे वाला केड़ा ऐ बद मज़हब बद अकीदा बेअदब केड़ा इहो वाक़ियो रुगे उन दौर दी आज़माइश हुई हिन दौर में भी मोमिनन मुनाफिकन जी आज़माइश इहो वाक़ियो थियणो आहे क़यामत सुभान अल्लाह केड़ा मुस्तफा जे शान के मञन था हुजूर दे दीन के इल्म के मञन था केड़ा नथा मञन सच्चे कूड़े जो इंसान सुभान अल्लाह असां ते यार मञण वाला केड़ा केड़ा मञण वाला सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिया मुझे आका नमाज पढ़ाई सुभान अल्लाह मदीने वाले साईं नमाज पढ़ाई एकड़ो मानो कोई सिफर में बिठो कोई सिफर में कोई आमले करके कोई सिफर में हर साईं जन जो मुंह मुबारक रखते हैं नमाज पढ़ाने में मुंह मुबारक रखते हैं वो कोई हरकत नहीं करो अल्लाह हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दिन नमाज में सलाम वराए कोते वराए ने मानो किसी फरमाया कि हल तरावन किबलती हा होना ता समझो तो मुझे किबलो इन पासे मुझे मुंह इन पासे आ वल्लाहि मा यख्फा अलैया खुशूकुम वला रुकूकुम इन्नी लअराकुम मिन वराइ ज़हरी अल्लाह जो कसम जिया अगे उनसा तो जिया पुठे उनसा तो जिया ताजा रुकू सजदा झुकण निमण इहो तन साधो पर दिल में छातव दिल जी कैफियत केड़ी तव दिल में छाता सोचो बाहु बजू नमाज में बिठायो अंदर में वरी केड़ा ख्याल तव इहा मुके खबर सुभान हाँ हे जमायत बैठी आ मुखे केड़ी गल तू दी सावल तू दी मुखे केड़ी गल सावल छा तो सोचे सावल जे मन में छाए मुखे खबर ना सही फरमाइन था तो तवाजे दिल में छाए तवाजे दिल के नमा मोहम्मद जाना गाल समझ में आई को छा मदीने वालो असां जेड़ो छा असां वांगुर मुल्लो जेको अकीदो तो बयान करे मिंबर ते कुरान हथ में खणी चीज कुरान सच्चो तू कूड़ो कूड़े जो हदीस तो पढ़े ना चीज हदीस सच्ची आ तो के तर्जुमो कर दाइन तो चे तू हल ये हदीस में खणी दिल पर साईं साईं फरमायो वल्लाह अल्लाह जो कसम मुझे आका तुम कसम न खड़ो सके एतबार साईं फरमाया तो मत्ता निभागा मत्ता मुझे कसम से मन लगी न चे सुभान अल्लाह कसम वाली गाल वरी वधीक वदना थी दिया साईं कसम खणी गा फरमाए ने अल्लाह जो कसम मां अखियों भी ॾिसां थो मां पुठियों भी ॾिसां मां तव्हांजे वजूदनि खे बि ॾिसां थो तव्हांजे दिलनि खे बि ॾिसां थो सुभान अल्लाह ऐं वरी ॿी हदीस ॿुधो हीअ हदीस आहे क़साइसुल कुबरा में ज़ुरक़ानी अल मवाहिब में ऐं नज़्म दुरर इन टिनि किताबनि में रिवायत आहे कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरा फि ज़ुलुमात कमा यरा फि दौ मदीने वालो साईं जे ॾींहं जे उजाले में ॾिसंदो हुयो इएं रात जी ऊंदाई में बि साईं हिते वो साइंसदाननि वारो चश्मो जेको आहे न उहा कैमरा ऊंदे में ॾिसण वारी जी ज़रूरत न आहे ही साइंसदाननि ठाही आहे मदीने वारे मीर खे पावर अल्लाह ॾिनो आहे
तो पोइ के रब कुवत अता कई हां साईं फरमान था यरा फ़ुज़ुल्मा कमा यरा फ़िद्दा ये रोशनी में दिसदा ये मदीने वाला साईं ऊंदे में वरी साईं फरमान था ये रिवायत है सही मुस्लिम में सही मुस्लिम ये सभई पढ़ाईंदा था मदद करने अहले हदीस देवबंदी सभई मञंदा है सही मुस्लिम में उन में रिवायत था साईं फरमाता इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिकहा व मगारिबहा अल्लाह ताला ज़मीन के बेड़े लपेटे मुझे अग्या हिय रखियो मां ओभर बि ॾिसां तो ओलह बि ॾिसां पर सही मुस्तफा खे त अल्लाह जे तरफा इहो पावर मिलियो आहे जो साईं जन हींअर बयान में बि थियो न त साईं जन उहद जे शहीदनि ते विया पोइ उते जेॾीमहिल उहद जे शहीदनि ते पहुता न सही बुखारी में हदीस आहे त साईं जन फरमाए त इन मौइदकुमुल हौद वल्लाह इन्नी लअंजुर इलैहि मिन मकामी हाज़ा मुझो हौज़ कौसर जेको जन्नत में आहे न अल्लाह जो कसम आहे मां हितां हौज़ कौसर खे अखियुनि सां ॾिसां चओ मदीने वारो साईं हौज़ कौसर खे इहो वकीदो थियो त या जन्नत में बि आहे मौजूद आहे ये न त बाद में ठाहींदो हौज़ कौसर अॼु बि ठहियो पियो आहे मौजूद आहे साईं जन बीठा मदीने में ॾिसनि हौज़ कौसर खे हाणे हितां असांजे मातरी खां तव्हां गुगल अर्थ कयो माप कयो त 2500 पौणा 3000 किलोमीटर थींदो मदीनो जेको किरोड़े किलोमीटर हौज़ कौसर परे उन खे मदीने वारो ॾिसे थो त हिन जलसे वारनि खे कंहिंजो ईमान आहे साईं फरमाइनि था मा मिन शैइन लम अकुन उरीदुहु इल्ला रायतु मिन मकामी हत्तल जन्नत वन नार सही बुखारी में मुवत्ता इमाम मालिक में सही मुस्लिम में हदीस आहे साईं फरमाइनि त का बि दुनिया जी अहिड़ी शइ न आहे जेका हितां बि मां न ॾिठी हुजे ऐसे तेरे जन्नत में जहन्नम में सुभान सरकारी दो आलम तकदी तरफ पे आयो साईं फरमायो त खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत आंदी आहे इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुझे वफात का पोइ मुझो इल्म मुझी दीद मुझी बसारत मुझी बसीरत मुझो ॾिसण ईअं ई हूंदो जीअं हाणे ॾिसण सुभान अल्लाह जंगे मौता लगी हुजूर के ज़माने में जंगे मौता हुजूर जन फरमायो त हींअर मौता जी जंग लगी आहे ऐं झंडो अब्दुल्ला बिन रवाह जे हथ में हाणे से हज़ारे किलोमीटर मदीने खां परे जंग हले पई हुजूर ॾिसण था मैदान मौता साईं फरमायो त इहो अब्दुल्ला बिन रवाह शहीद थी वियो आहे हाणे झंडो कयो आहे जाफर तयार साईं फरमाए जाफर तयार शहीद थी वियो जाफर जो रूह उॾाणो आहे जन्नत में वियो आहे सब्ज़ परिंदे जी सूरत में जन्नत में घुमी रहियो आहे सोणे हबीब फरमायो मां हितां जन्नत में ॾिसां थो जाफर जन्नत में सुभान अल्लाह छा मुझे आका जी दीन जो कमाल आहे पर जेकॾहिं मुस्तफा के पे नजर करे मदीने वालों के पे निगाहे करम करे खुदा जाने उन्हें जी जो अंदर वाली अख भी खुली सके थी अंदर वालो पावर को मिली सके यो फैज दीद वालो कमाल ॾिसण वालो मदीने वाले साईं जो दीद वालो पावर रुगे हुजूर जो फैज संदन ज़ात ताईं
नज़र कयूं तो उन्हनि खे बि फैज़ ॾिजे। सुभान अल्लाह। जंहिं वली कामिल जे उर्स में हज़रत महबूब इलाही जे उर्स में फैज़ान मुस्तफ़ा निगाहे मुस्तफ़ा जंहिंते निगाहे मुस्तफ़ा पइजी वञे वो वली बणिजी वञे। जंहिंते मदीने वारो साईं नज़रे करम करे खुदा जाने उन जे अंदर वारी दीद अंदर वारो पावर अंदर वारो इल्म मदीने वारो साईं बोले सुभान अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या इमाम सुल्तान तो फरमाए ला फर्क बैन मौती व हयाती फी मुशाहदती उम्मती। मुस्तफा जो मुशाहिदो पंहिंजी उम्मत खे ॾिसण जीअं ज़ाहिरी ज़िंदगी में हुयो तीअं अॼु बि रोज़े अतर मां उम्मत खे ईअं पर जेते दीद कने जेके फैज़ ॾिने उन्हे खे बि मुस्तफा जे दीद जो फैज़ मिलंदो आहे निगाह जो फैज़ मिलंदो आहे। उहे वली जेके नज़र कंदा आहिनि उन्हनि जा बि रंग मटाए। हज़रत साईं केवला मुर्शिद करीम हिते मातमी जी मस्जिद अथव गफ़ारी मस्जिद जो कब्रिस्तान वारी मस्जिद कब्रिस्तान जिते ब्रदर साईं शफीउल्लाह नमाज़ पढ़ाईंदा आहिनि। इन मस्जिद जे अंदरि साईं जन जुमे जे ॾींहुं तकरीर पिया कनि। साईं जन फरमाया त हैफ़ अथई इन ज़बान सां क़ुरान पढ़ी इन ज़बान सां मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ी भला नाला वठी वरी इन में चिल्म बि वेठो। साईं जन तकरीर पिया कनि जुमे जे ॾींहुं ईअं फरमायो। हिकिड़ो माण्हू तकरीर हले पई के साईं जन मजलिस में वेठो पोइ जेमहिल तकरीर पूरी थी हथ चुमी चीज़नी पे मुरीद कयो और फरमाए ख़ैर का है चीज़ी मां घर में वेठे चिल्म पीती तहां तकरीर में जोड़े है खुदा इन ज़बान सां क़ुरान पढ़ी दुरूद पढ़ी वरी चिल्म वेठो पी मुझे ए साईं मूंखे ॾिठो तकरीर मस्जिद में थी हले पर मूंखे ॾिठो त जे ओॾी महिल हुते के भञी आयो आहियां हाणे भोको भोको छॾ मूंखे हितों जय जो माण्हू ओॾे साईं जन हूंदा कानपुर में हितों वञे पियो ओॾे कानपुर साईं जन जे ज़ियारत जे लाइ हिकिड़े माण्हू पुछियुसि मुरीद हो साईं जो और काने जो नीचे कानपुर साईं जन जो जेको मुंहिंजी अमानत थी 500 रुपया ॾेई साईं जन खे ॾिजे हुन वरी ईअं कयो जो 250 रखी खीसे में 250 रखी साईं जन साईं जन 250 वरता मुर्गी फरमाई त बिरादरी जी विरासत सुठड़ी करे आई बिरादरी जी विरासत भली करे आई। ही दीद केड़ी ही पावर केड़ो ही निगाहे मुस्तफा जो कमाल जे दिल जो पाल नबी नजर कंदो आ उन्हें के बे अंदर जी दीद अंदर जो कमाल अंदर जो पावर बाबा क्या तांगे बुधाई चो सल्लल्लाहु मोहब्बत सल्लल्लाहु
फरमाया त हज ते साईं जिंदगी में हिकिड़ो भेरो हज कयो हज ते मदीना मुनव्वरा में पहुतुस दिल में तांग हुई जे नबी जो घर ॾिठुम रोज़ो ॾिठुम मस्जिद ॾिठुम महराब ॾिठुम मिंबर ॾिठुम हाणे उहो आका ॾिसां फरमाया रात थी अख लगी ॾिसां तो त गुंबद खदरा जे अॻियूं बीठो आहे मवाज शरीफ ते ओचितो दर खुलियो आहे ॾिसां तो त सोनो हबीब पंहिंजे मज़ार अनवर हीअं खुली आहे ऐं हुज़ूर ॿाहिरि निकिरी हिकिड़ो तख़्त आहे हुन तख़्त ते वेठा हीअं पियो ॾिसां त मुंहिंजे नबी जो मुखड़ो रोशन चेहरो ईअं पियो परे जे चोरी जो चंड चिमकंदो हसीन चेहरो ऐं लाल लब ईअं गुलनि में ओ जाने जाना जगने में तू जो सही जवाब नाए रोशन चेहरे पाण फरमायो त मां साम्हूं वञी बीठो आहियां रुआं पियो ॾाढो मां ईअं पियो चवां या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो साईं करीम मूंखे मुर्की ऐं फरमायो त ॾींदो त अल्लाह न तव्हां मुखों छो था घुरो कहिड़ी हैसियत तव्हां मुखों घुरो था कहिड़ी हैसियत मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अव्हां जी हदीस मूं ताईं पहुती आहे अव्हां फरमायो आहे त इन्नमा नक़ासिमुन वल्लाहु युती अल्लाह ॾींदो आहे मां मुहम्मद बंदींदो या रसूल अल्लाह अव्हां जी हदीस असांखे पहुती आहे असां सम्झूं था अव्हां अल्लाह जा खज़ाना वंडण वारा आहियो तॾहिं तव्हां घुरो साईं मुर्किया ऐं मुर्की फरमाईंदी हदीस मुंहिंजी आहे बराबर ये चयो फरमायो तव्हांखे हिस्सो मिलियो आहे अञा वधीक मिठा पोइ जेको मोहम्मद मीर वंड ॾिनो ही बोर ही जेको मोहम्मदी मेला ही ज़िक्र ही तमामु ही बचाऊं ही फ़कीरनि में मोहब्बतूं ही सभु मुंहिंजे दिल पर मदीने वाले जो फैज़ जेको हिन साहिब मज़ार के मिला या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह यतीमन या हबीब अल्लाह तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू हिकिड़ो इहो वाक़ियो वरी ॿियो हज़रत साईं फरमाते हिकिड़ी राति ॾाढी दिलि में तड़प थी त मदीने वारे साईं खे ॾिसां फरमाया दुरूद पढ़ंदे 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 अख लगी ख्वाब लिखो उनजे मक़सद वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां फरमायो त हसीन चेहरो मुनव्वर चेहरे सोना हबीब बीठा आहिनि पासे में हिकिड़ो शख्स सफ़ेद सुहारी नहीफ़ बदन मदीने वारे साईं जे करीब बीठो आहे हुजूर जन जे हथनि में हिकिड़ो कपिड़ो हुजे पर कपिड़ो ईअं काफ़ी ॼाण तां फाटल हुजे साईं फरमाइनि पिया त केरु आहे जेको हिनखे सिफ़त हिनखे ड्रोपो ॾींदो केरु आहे उहो जेको नहीफ़ बदन वारो साईं सां गॾु बीठो उन मुंडे इशारो करे
ही जेको शख्सन जो उन्नति इहो सेबो टोपो ॾियण जो ॾाढो कारीगर आहे, ॾाढो सुठो सेबो ॾींदो। मदीने वारे साईं वो कपिड़ो मुंहिंजे हवाले कयो, ही सेबो तेसी अख खुली वई। हा साईं जन रवाना थी विया, पोइ हिकिड़ो माण्हू केतिरो चवे त सुञाते इहे केरु हुया? मूं साईं जन खे त सुञातो, बाक़ी ॿिया ख़बर न आहे। इहो ॿियो जेको इहो तव्हां नक्शबंदियुनि जो मुर्शिद अबू बकर सिद्दीक़, इहो कपिड़ो दीन नबी सोने सरदार जो हुयो। इहा दीन जी ख़िदमत, दीन जी नौकरी, दीन जी ख़िदमत चाकरी तव्हांखे मदीने वारे साईं ॾिनी आहे। हीअ जेका तबलीग था कयो बेदीननि खे दीनदार बनाइण, अल्लाह जो रस्तो ॾेखारण, मुस्तफ़ा जी राह सुन्नत शरीयत ॾेखारण, इहो तव्हांखे ड्यूटी मिली आहे। मदीने वारे मीर तव्हांखे इहा पंहिंजी ड्यूटी अदा फरमाई, तव्हांखे इहा नौकरी मदीने वारे जैसी जिंदगी ज़ाहिरी में हुआ तबलीग बंद न करे, फरमाया ड्यूटी मुझे मिली आहे मदीने वारे। ओ मिठा ही वो रंग, वो फैज़, वो निगाह मुस्तफ़ा है जेका अॼु हिन जमात खे महिनत कई। ओ जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, ओ जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, उहे अॼु बि आबाद हिन खानकाहूं, उहे खानकाहूं जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, है जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं। मुझो हो तो हादी हयातुन नबिया, मुझो हो तो हादी हयातुन नबिया, उथे तो पढ़न था जे मोहब्बत मताऊं, है मोहब्बत मताऊं जनी जे मताऊं नबीअ जूं निगाहूं। ओ कयो अॼु करीम फज़लाबाद ते फेरो, कयो अॼु करीम फज़लाबाद ते फेरो, ॿुधण आया अॼु इश्क मारल जूं आहूं, ॿुधण आया अॼु इश्क मारल जूं आहूं, जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, है जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं। जंहिंजो वाली वारिस धड़को नस्ल वो, है जंहिंजो वाली वारिस धड़को नस्ल वो, फ़क़ीरनि ग़रीबनि, ओ फ़क़ीरनि ग़रीबनि ते उन जूं अताऊं अॼु बि अताऊं, जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, उहे अॼु बि आबाद हिन खानकाहूं, जनी जे नबीअ जूं निगाहूं। ओ हिमायत हिदायत नबीअ जी आ नुसरत, तॾहिं कर मुलाफ़त फज़ाऊं, ही फैज़ वारियूं फज़ाऊं, जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं, जनी जे मथां नबीअ जूं निगाहूं। खुदा जो पुतां के मदीने वाले जी निगाह, वो निगाह मुस्तफ़ा घुर्जे या न
जेते नजर कन उनके अर्शो दे जेते नजर कन उन जा उडल बेड़ा तारे छने जेते नजर कन उनके दीन दुनिया जो भला करे अच्छा फकीरों ता के नबी जुनी जिनके खपन जो तुम दे करे जे निगाहे नबूवत खपे त पोचो सल्लल्लाहु या नजरे करम कन वेठा तू असा पंजे नबी खान निकल गयो मुछा जायो मदीने वाले साईं जी निगाह में आयो पर नजरे मुस्तफा निगाहे करम रसूल जे खुजे त बोलो के टेक मगर ये अमल कयो इंशाअल्लाह कयो फर्ज कयो पेरी गालिया जे निगाहे मुस्तफा गुरजे त कसरत सां दुरूद वारो वेठो मातली हुजे पर मुस्तफा जी नजरे करम खुदा जाने दुरूद पढ़ण वारा मुझे लजपाल नबी के पाक नजर में विदा है कब्र में तो क्या लगा ही लगा मोबाइल 3% चार्जिंग चल रहा पैसे में ऊपर मत कर्जी थी वो मुश्किल में पड़ी घर का निकल चले परेशान के आलम में कर्ज बकोड़े में वो हिकड़े दी ते घर में बैठो हुजे त पुलिस खड़ी है बाबा तो दे फलाने मांगे 4000 दीनार कर्जा आने वो जैसी नबी दे तो गए जेल में पकड़े पुलिस ने के वठी वही जज वटि पेश के काजी कोर्ट जो जज पर जो कर्जा है जी हासिल है पर मन कर्जी थी वियो है थींदा तो भरे नहीं जे या भरे ने या तो जेल में डाल किसी तरह हिकड़ी रात में मोहल्ले जो बच्चन का मोगरानी करे जा को जेका सजा जो घर मोटी आयो रोए बैठो साल कुछ चौथी रोई चौथो रोई ते रोआं तो सुभाणे जेल में पहुंच पुलिस जो चुरसी आयो है कि घबराए न सी निंदड़ करना रोए परेशान होते जेको निंदड़ जो जे न साथ धड़ी बैठो नंढा वॾा के दूध पढ़ शुरू कई रात जो ये दूध में पढ़ंदे 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 बार सुनी पिया दाल सुनी पई पर हिन के नींद न पई रोंदे रोंदे पोयो भागो रात जो थियो मोहम्मदी ने करे दूध पढ़ंदे जे या रसूल अल्लाह सुभाणे के जेल में विझंदा ये रोंदे रोंदे सुतो अख लगी मदीने वाले जो साईं बना घबराए न बसरे जे को वजीर है अली बिन ईसा उन्हें वट वञ उन्हें के मोहम्मद ने सलाम चका चई जो के 4000 दीनार ॾिनो नी कर्ज भर जी गाल ते यकीन करे न पण फिर में निशानी दी चीज रोज मुते 400 दुरूद पढ़ंदो ही अज रात थकल होए 200 पढ़ी सुनी पे या निशानी लॻई मूंखे 4000 दीनार
अली बिन ईसा वज़ीर वटि वियो चला मां न्यापो खणी आयो आहियां चला कंहिंजो न्यापो कि न्यापो वारे हसनैन जे नाना न्यापो मदीने वारे वीर जी अदब सां वेहा पोइ ॿुधाए मुंहिंजे पुनल कहिड़ो न्यापो गोरा अदब जा भञी वेठो ऐं ॿाहूं ॿधी थी हाणे ॿुधा त मुंहिंजे पुनल छा न्यापो ॾिनो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई कि तूं सचो ई तुंहिंजो ख़्वाब सचो आहे और राति जो को वाक़ियो थियो 200 ऐं 400 वारो मुंहिंजे घर जे भातियुनि खे ख़बर तुंहिंजी निशानी बि पकी आहे पर हाणे हिकिड़ो भेरो वराए मूंखे न्यापो ॾे त मुंहिंजे पुनल कीअं कई भेरा न्यापो ॿुधे कि हाणे हर भेरे जा जुदा चार वे पैसा खणी सिधो कोर्ट में आयो कर्ज घुरण वारो लगे पहुतो हिन पैसा कढी ॾिना उन कर्ज घुरण वारे चयो कल अचे में मुंहिंजा बच्चा लंघण में वेठा रात जे पेट में 4000 उन दौर में वॾी ॻाल्हि हुई हे किथों पैसा आया चोरी कई दाड़ो वई फुर कई किथों अचे जज पुछिस तो भई तो पैसा किथों आंदा गरीब रोई इतना तुमके निधन को सची जेल जो प्यार पर रात में जो करीब नबी आयो वो मुझे आका की नजर कर तभी खाब दी गाल करे ॿुधाई जज जो आशिक़ रसूल हुयो जिनके खाब में हुजूर के ॾिठो ते वाकई मदीने वारे मीर के ॾिठो सो हाणे ये तुंहिंजा पैसा मां थो करे कर्ज घुरण वारे चवंदे इहा ॻाल्हि आहे कर्ज बख़्शे छॾियो बेटा हिकिड़ी रात जो रोअण दुरूद पढ़ण सॼी ज़िंदगी जा ॾुख ॾोह पढ़बो दुरूद सल्लल्लाहु अलैहि इन्हें किताब मायूसी जे 198 सुफ़े ते लिखियल तो दुरूद इखलास पढ़ण पानी थी वेंदा जबल झुरी पवंदा नचणा कम थी पवंदा समझो था इन्हें दुरूद जे तव्हांखे इजाज़त ॾियो उनमें 40 या 42 उनजा तरीक़ा लिखियल आहिनि कहिड़े मक़सद जे लाइ कीअं पढ़जे हर मक़सद जे लाइ वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो दुरूद पढ़ंदो तव्हांखे विलायत जो दर्जो मिलंदो इहो दुरूद इस्म आज़म जहिड़ो शान रखे थो ऐं जेकॾहिं निगाह मुस्तफ़ा घुरो था त ॿियो कमु इहो कयो जो मदीने वारे जे सुन्नत ते अमल ख़बर पए त इहा आका जी सुन्नत आहे उन सुन्नत ते अमल जेतिरो तव्हां सुन्नतुनि ते अमल कंदव ओतिरो तव्हां मदीने वारे वीर खे वेझा थींदव ओतिरो साईं जी नज़रे करम तव्हांजे मथां थींदी जेतिरो तव्हां में सुन्नत जी ताबेदारी हूंदी ओतिरो मदीने वारे वीर जे निगाह शफ़क़त तव्हांजे मथां पवंदी ॿुधो त ही साईं जी सुन्नत आहे त बसि पोइ उज़ुरबानो या सुस्ती ग़िफ़लत न कयो उन सुन्नत ते अमल कयो छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे ऐं टी ॻाल्हि जेकॾहिं मदीने वारे साईं जी तव्हां निगाह चाहियो था त पोइ अल्लाह वारनि जी सोबत न चाहियो सालनि जी संगत न चाहियो जिते भी तव्हांजो अकीदो
सुठो हुजे ज़रूरी न आहे त फज़लाबाद अचो ज़रूरी न आहे त को हिन दरगाह ते अचो खोड़ अल्लाह जे वलीअ जा आस्थाना खुलिया पिया जिते तव्हांजो अक़ीदो एतिक़ाद मोहब्बत हुजे उन वलीअ में उन अल्लाह वारे जी सोबत में वई उन वलीअ जी संगत में वलीअ जी कुर्बत मुस्तफा जी कुर्बत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि वटि माण्हू ईंदो घणो साईं जी सोबत में ईंदो वरी अचण वञण छॾे ॾे घणे ॾींहंनि खां पोइ आयो साईं फरमाए त काॾे घुमी थी चएसि मूं हिकिड़ो यार कयो मां हुन यार सां दोस्त रहंदा कोन भला यार कयो थी हा असीं यार कयो मुंहिंजो यार ॾिसंदव साईं फरमाए वाह ॾेखार कि सुभाणे वठी ईंदुसि संगती हुजो वठी आसे हे मुंहिंजो यार हिन जी यारी में मां तव्हां ॾे अची न सघियुसि साईं फरमाए त तो पंहिंजो यार ॾेखारियो भला मुंहिंजो यार जी तव्हांजो बि यार आहे छा हा मुंहिंजो बि यार ॾिसंदे मुंहिंजो यार किसी ॾेखारियो साईं मथो ईअं कपिड़ो विझी तवज्जो कयो मदीने वारे जो नबी जी ज़ियारत साईं फरमाइश त हाणे तूं फैसलो कर त यार तुंहिंजो भलो या मुंहिंजो पुनलो यमान है ॾिठो हूंद कयो घर बि पिटोड़ी पुनलो लुटियो से सरड़ी भेनरिया विसारे माया कतियूं अहिड़ो वरड़ी भेनरिया विसारे माया ओ पुनलो मुंहिंजो आहे पधरो पुनलो मुंहिंजो सुभान अल्लाह अल्लाह अलवारन जी नजर थी थी न उन दरबार में पहुंचा हजरत पीर मिठा संजन जी हिकिड़ी मुरीद ॾियारी पीर मिठा संजन जे मजलिस में सोबत में ईंदी हुई वाज तकरीर ॿुधंदी ॿाराड़ी जी औरत खीर विलोड़ींदी मैं उनके पढ़ में वो तीनों बारानी में औरतों खीर वठण लस्सी वठण मक्खन वठण ईंदी हुई सो पाणे वारी हिकिड़ी औरत उहा हिन को रोज़ लस्सी वठी ॾींदी सो उहा आई हीअ वठी खीर विलोड़े त जीअं मां ॿ टे ॾींहं कोन हुई तो कोन रोज़ लस्सी वठंदी आहियां ऊंधण असांजो मानी ने लस्सी सां खाईंदा आहियूं हाँ बटे दिए कौन हुई जी तो माँ वही ऐसे रहमतपुर शरीफ में मुर्शिद ये यारी जो जब सो ओडे वही ऐसे तबे खीर की लस्सी न मिले यदि तू अपने मुर्शिद ने वही है कि हाँ मुझे मुर्शिद लाल काट लिया ओडे वही ऐसे यदि मुर्शिद वटू छा मिलियो थे माँ इनके कदर सा यदि मुर्शिद वटू छा मिलियो थे यदि मुर्शिद वटू फैज़ मिलियो फैज़ मिलियो आहे पर उहो फैज़ जेको तोखे मिलियो आहे उन में ज़रूरत को मूंखे ॾींदी उहो फैज़ जेको मुर्शिद खां वठी वई यानी ॿ टे ॾींहं कोन हुई नसीब असांखे कोन मिली जेको मुर्शिद खां फैज़ वठी आई अधी उन मां को ज़रूरत मूंखे ॾींदी हा दी गंज जे मुर्शिद जो खोड़ अब माई हीअं थी करे जो पंहिंजो रो उन फ़क़ीराणी पंहिंजे मथां विधो उन औरत के चई लस्सी घुरण वाली के चई त तूं पंहिंजो रो पंहिंजे मथे विझ पंहिंजे मथे ते रो विझी मुराक़बो कराई उहा माई वठी थी चवे हल पंहिंजे
मुर्शिद जो तसव्वुर करे ये ज़र्ब है अल्लाह तो वो माई जेका खीर घुरड़न के बचत थी वो पतके पे लेटे पे जज्बो थी अल्लाह 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 की छाती में माई जो जज्बे में थी वही घणी देर का को होश आए से ता मानू कुछ दमा तो छाती में हो चीन दिन मलाई मते ते रो विजी इन ज़रबाई अल्लाह तब साथी ते को अच्छी सुवारी सा कुल्ले ते पटको बदल दसती में मिठा जा हो जान ने जो बुजुर्ग मुझे सामने अच्छी हो के ले छाती हो अल्लाह अल्लाह करे सुभान अल्लाह अल्लाह वार जो है अल्लाह के दोस्तन जो है ये निगाह मुस्तफा है जेका अल्लाह वारन रखन मिलंदी है जेकने तमी चाहो था त अल्लाह जे हबीब जो तंगे फैज मिले रूहानियत मिले बातिन दी का नेमत नसीब थे तो को टी गाली है कामिल मुर्शिद की सोबत रचे ही जेका दरबार शरीफ है निगाह मुस्तफा जो परत हो इन दरगाह ते ये फैज ये फजल जो मरकज ये मोहब्बत मारिफत जो माग इते जिक्र बाए फिक्र बाए इल्म बाए हिल्म बाए कुर्ब बाए अदब बाए हुजूर बाए निगाह करम ये दुआ जो दर दवा जो दर ये आसान पाक ये इते महफिलों बाए मंजिलों बाए इते काफिला बाए कुलूब बाए इते ज़ाहिर जो इल्म भी आए बातिन जी रोशनी है मारिफत भी आए कुरान जो नूर बाए नात जो सुरूर भी आए इते विलायत जा राज बाए हिदायत जा साज बाए इते दिलुन जा दीदार बाए रूह जा सुरूर सुभान अल्लाह मिठा जेकने तवाजी निस्बत जुड़ियल हुंदी अकीदत मोहब्बत कायम हुंदी इंशाअल्लाह ताला अल्लाह तआला के मुहम्मदी नजरे करम सा तवाजी सीनत के मुनवर करो अल्लाह करीम जल्ल शान शाल सके में दुनी काले दे बिना अमल करने तौफीक अता फरमाए ए चंदो केर न कुटे गालियों तो के अर्ज करनी हो अल्लाह दे मेरी गालिया कुछ बयान रजी विया वक्त जी किल्लत ने करे इंशाअल्लाह सुबह जो मजलिस थींदी सुबह जो मोहब्बत जो गालियों थींदी जिक्र जी तौकीम थींदी ऐ मुर्शिद जे जो इसाले सवाब की दुआ थींदी इज्तिमाई दुआ जेका थींदी सुबह जो थींदी और दुआ में ता जरूर शरीक थींदा ऐ हिन मजलिस जे इख्तिताम ते दिस्तार बंदी थींदी हिन मदरसे में हिन आस्थाने ते एक मदरसो आ उन में ना सत आलिम पैदा कया आलिम सत जो उनकी दिस्तार बंदी थींदी यो रूहानी मंजर वे ही इसको जो न बियो अर्जिया ते ही किताब तवा जे लिखया है ये किताब वाहिद जी वाखा अल्लाह की जात के कीअं मंजी अल्लाह की तौहीद अल्लाह की जात जा अजकल घणा मुनकर थी विया आहिनि अल्लाह की वरदानियत के मुताबिक के कम्युनिस्ट थी विया आहिनि अक़ली ऐं शरई दलीलन सां अल्लाह ताला की वरदानियत बयान ये किताब हर घर की ज़ीनत आहे ऐं ॿियो किताब आहे न्यायनि लाइ न्याय ही ख़ासि औरतुनि जे लाइ लिखियो वियो आहे औरतूं न्याणियूं मुबल्लिगा घर की जरूरत आहे ज़नाना मसाइल मर्द जा औरत ते हक़ कहिड़ा आहिनि औरत जा मर्द ते हक़ कहिड़ा आहिनि इहो किताब हर घर जी ज़रूरत आहे ही किताब रूहुल कलाम शाइरी आहे इन में तव्हांखे इश्क़ मुस्तफ़ा जो परतबो मिलंदो ही किताब आहे इंतकाम अॼुकल्ह हर को काव्य वेठो आहे त हिन खां फलाणो वेठा हिन खां ॿिए वेठा लड़ायूं झगड़ा ही किताब तव्हां पढ़ंदो तव्हांजी सोच बदिलंदी ऐं ही किताब आहे ज़मीर जा ज़ंग ही डायरी आहे 2024 जी
ये किताब तव्हां जरा लिखिया विया आहिनि, तव्हां खे वठणा आहिनि, तव्हां खे पढ़ना है। अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे अमल की तौफीक नसीब फरमाईंदो। मां अलैहि तिल बला दुआ आखिर में थींदी, पहिरीं दस्तार बंदी थींदी, तव्हां वेठा हूंदो, दुआ घुरी पोइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहबाब मुतवज्जो सभई वेठा हो के चुरे में दस्तार बंदी शुरू थींदी, मुझे मुर्शिद करीमन जो फैज़ बरकत इल्म वारो इदारो आहे, जंहिंमें 7 आलिम सगोरा जन पढ़ी इल्म पुॼायो आहे, उन्हनि जी दस्तार थींदी। उन खां अॻु में जो मां कहिड़े आलिम सगोरे खे गुज़ारिश कयां त उनजी दस्तार स्टेज वारा छो थिया, वेही रहो न, वेही तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हुज़ूर क़िबला तव्हांखे ॿुधायो, हुकुम फरमायो किताबनि जे बारे में। को बि दोस्त ख़ाली हथी न वञे, हितां निकिरो त हर फ़र्द जे हथ में मुर्शिद जो किताब मौजूद हुजे। छा था चओ साईं? अंदर मुंहिंजूं नियाणियूं, मुंहिंजूं भेनरूं अंदर एलसीडी लॻियल आहे, ॿुधनि थियूं पियूं। मां पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजी अमड़ियुनि खे गुज़ारिश थो कयां, मुझे मुर्शिद जा नवा किताब है जेके बि आया आहिनि, इहे मुंहिंजूं भेनरूं ऐं मुंहिंजा भाई आहिनि, तव्हां जे लाइ आहे, तव्हां जे लाइ लिखिया विया आहिनि। तव्हां न वठंदो, तव्हां न पढ़ंदो त ॿियो केरु पढ़ंदो? मुखालिफ़ न, उहे पढ़नि न, तव्हां खां वधीक उहे था पढ़नि, पर उन्हनि जे लाइ न लिखिया विया आहिनि। किताब मुंहिंजे करमी भाइरनि जे लाइ लिखिया विया आहिनि। स्टॉक गॾु थींदो थो वञे, हिकिड़े साल में 30 किताब दिलबर साईं थो लिखे, असां पढ़ी पूरा नथा करे सघूं, मथां नवां किताब था अची वञनि। सो हिन जे करे किताब तव्हां सभिनी खे वठणा आहिनि। मेलनि ते वेंदा आहिनि माण्हू, मेलनि जी मिठाई वठी वेंदा आहिनि, को फुला रोटी थिए, को रसमलाई रोटी थिए, को रसगुल्ला रोटी वठे। दिलबर साईं जे आस्थाने ते तव्हां इल्मी फैज़ वठी वेंदो। क़बूल आहे इहा ॻाल्हि? कहिड़ा कहिड़ा किताब वठंदा को बि दोस्त ख़ाली न वञे। तव्हांखे पढ़णु नथो अचे त पंहिंजे दोस्तनि खे वञी पढ़ायो। अब मां पंहिंजे मुर्शिद जो हिफ़ाज़त वारी शइ थी आहियां। हीअं मां मौलवी ज़ुबैर अहमद बिन शबीर अहमद के गुज़ारिश कंदुसि, जंहिंखे पहिरियों पक जो घर मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद ॿियो पग जो घर साईं पीर साईं क़िबला रहबर साईं जो गुज़ारिश आहे त मौलवी साहब खे पग जो घर ॾियनि। मां साहिबज़ादा साईं हबीबुल्लाह जन के गुज़ारिश कंदुसि त मौलवी साहब खे पग जो घर ॾियनि। साहिबज़ादा साईं शाह रुकन आलम साजन साईं जन के गुज़ारिश आहे त मौलवी साहब खे पग जो घर ॾियनि। साहिबज़ादा साईं ज़मान करमी साहब जन के गुज़ारिश आहे त पग जो घर ॾियनि। मां गुज़ारिश कंदुसि साहिबज़ादा साईं अब्दुल कादिर मोहिउद्दीन खे त जेके मौलवी साहब खे पग जो घर ॾियनि। ऐं शौकत अली, मौलवी शौकत अली बिन मोहम्मद इब्राहिम बसा पहिरियों पग जो घर क़िबला मुर्शिद दिलबर साईं ईंदा। ॿियो पग जो घर साईं मुफ्ती बुढ़ल करमी साहब जन के गुज़ारिश आहे त पग जो घर ॾियनि। मौलवी एजाज अली करमी साहब जन के गुज़ारिश आहे त पग जो घर ॾियनि। साहिबज़ादा साईं अताउल्लाह करमी जन के गुज़ारिश आहे त मौलवी साहब खे पग जो घर ॾियनि। साईं अल्लामा लियाकत अली ख़ियारवी दामत बरकातुहुल्लाह अलैह जन की गुज़ारिश है तो मौलवी साहब के पग जो घर ॾियनि। साईं अल्लामा साईं अब्दुल कादिर करमी साहब जन की गुज़ारिश है तो मौलवी साहब के आखिरी पग जो घर ॾियनि। अरे मौलवी साहब पग बाद में सनद मुर्शिद क़िबला दिलबर साईं मौलवी शौकत के ॾींदा। मां गुज़ारिश कंदुसि मौलवी मोहम्मद इस्माइल बिन मोहम्मद इब्राहिम चांडियो के जंहिंखे पहिरियों पग जो घर मुझा क़िबला आलम नींदा छोटे जंगल जा चांडिया। मौलवी मुफ्ती ज़हूर अहमद करमी साहब जो के गुज़ारिश है तो मौलवी साहब के पग जो घर ॾियनि। साईं अल्लामा हनीफ करमी साहब बलोचिस्तान का तशरीफ फरमा थिया है, मौलाना साहब पग जो घर ॾींदा। साईं अल्लामा साईं मोहम्मद अमीन रुस्तमानी करमी साहब जन की गुज़ारिश है मौलवी साहब के पग जो घर ॾियनि। मां गुज़ारिश कंदुसि मौलवी सुधीर अहमद करमी के तो मौलवी साहब अचो ऐं पग जो घर ॾींदा। साहिबज़ादा साईं अब्दुल गफ्फार करमी साहब जन की गुज़ारिश है पग जो घर ॾियनि। मौलवी साहब जो संदस उस्ताद अल्लामा साईं मुफ्ती बाकी बिल्ला करमी साहब जन की गुज़ारिश है पग जो घर ॾियनि।
अलिया मौलवी साहब मोहम्मद इस्माइल साईं का सनद हासिल करे। मौलवी गुलजार अली बिन हाजी सोलंकी साहब पहिरियों पग जो वर किबला मुर्शिद दिलबर साईं दींदा। मां गुजारिश कंदुसि साहिबजादा साईं कुनल साईं के पहिरियों पग जो वर ॾियनि। ॿियो सैयद साईं इस्माइल शाह करमी साहब जन के गुजारिश कंदुसि पग जो वर। मौलवी मोहम्मद हुसैन बख्श करमी साहब जन की गुजारिश है पग जो वर ॾियनि। साहिबजादा साईं हसन मुईनुद्दीन की गुजारिश है मौलवी साहब के पग जो वर ॾियनि। साहिबजादा साईं हुसैन बहाउद्दीन की गुजारिश है पग जो वर ॾियनि। सनद साईं मौलवी साहब गुलजार अली मुर्शिद करीमन का महसूस है। मौलवी लियाकत अली बिन मोहम्मद इब्राहिम चांडियो पहिरियों पग जो वर मुंहिंजा किबला ॾींदा। साईं अल्लामा जान मोहम्मद ताहिरी दावत बरकातुहु लालिया जन के गुजारिश कंदुसि त पग जो वर ॾियनि। मौलवी साहब मोहम्मद मिठल करमी साहब जन के गुजारिश है साईं जान मोहम्मद खबर में मौलवी मोहम्मद मिठल पग जो वर ॾींदो। कारी सलीम साहब हलिया पग जो वर ॾींसी। मुफ्ती बुढ़ल करमी साहब के गुजारिश है साहिबजादा साईं हबीबुल्लाह इलाही साहब जन के गुजारिश है मौलवी साहब के आखिरी पग जो वर ॾींदा। पहिरियों सनद साईं का हासिल करे मौलवी साहब जा मौलवी नियाज अली बिन नजीर अहमद साहब पग जो वर किबला मुर्शिद करीम ॾींदा। मां गुजारिश कंदुसि बिस्मिल्लाह सभई दुरूद पढ़ो ऐं दुआ करो कि अल्लाह असांजे बचन के भी ये कुरान जो हाफिज़ दीन जो आलिम बना। ॿियो पग जो वर किबला साईं रहबर साईं जन की गुजारिश है मौलवी साहब के पग जो वर ॾियनि। मुफ्ती बलोच साहब शबीर अहमद की गुजारिश है पग जो वर ॾियनि। साईं अल्लामा लियाकत अली ख़ियारवी दामत बरकातुहु की गुजारिश है पग जो वर ॾियनि। साईं मुफ्ती बाकी बिल्लाह करमी साहब जन की गुजारिश है। हजरत अल्लामा साईं अब्दुल कादिर की गुजारिश है अच्छे पग जो वर ॾियनि। संदस उस्ताद मौलवी मोहम्मद अफजल करमी साहब जन की गुजारिश है पग जो वर ॾियनि। न्याज अली दियो। मौलाना मंसूर बिन अब्दुल हमीद नूनारी नजीराबाद जेको मौलाना मुफ्ती सुधीर अहमद साहब जो शागिर्द है पग मुर्शिदन के दरबार में वधण जे लाइ आयो है। पहिरियों पग जो वर मुंहिंजा किबला मुर्शिद दिलबर साईं ॾींदा। ॿियो पग जो वर संदस उस्ताद साईं सुधीर अहमद साहब ॾींदा। टियों पग जो वर साहिबजादा साईं मिठल साईं साहिब साहिबजादा साईं अब्दुल कादिर की गुजारिश है पग जो वर ॾियो। साहिबजादा साईं अब्दुल गफ्फार करमी साहब जन की गुजारिश है पग जो वर ॾियनि। हाफिज़ दिलशाद की गुजारिश है पग जो वर ॾियनि। साहिबजादा साईं सईद अहमद करमी की गुजारिश है पग जो वर ॾियनि। साहिबजादा साईं ज़मान साईं पग जो वर ॾींदा। साहिबजादा शाहरुख आलम साजन साईं पग जो वर ॾींदा ऐं शफ़क़त फरमाईंदा। मौलवी साहब सनद मुंहिंजे मुर्शिदन किबला दिलबर साईं खां हासिल कंदा। अल्हम्दुलिल्लाह सभिनी दोस्तनि खे गुजारिश आहे त पंहिंजे बचनि खे बि मदरसनि में छॾियो त इहे जीअं हिननि बचड़नि जी दिस्तार थी आहे त अल्लाह तव्हांजे बचनि खे मुर्शिदनि जे हथां दिस्तार जो पग जो वर नसीब फरमाए। हाणे दुआ में किबला मुर्शिद जी बस वेही रहो वेही रहो या हन्नान या मन्नान या रसूलल्लाह या रसूलल्लाह या अल्लाह नस्वारी जमात राजी सभी के दिल के मुरादों पूरी कर्जवारों का कर्जवा बीमार में शिफा दर्दमंदन का दर्द दूर साइलन का सवाल पूरा मुश्किल से मुश्किल
नसीब सारे दिल के मदीने वाले साईं की मोहब्बत सा कुरान ने बेफरमानी का बचा मासियतों का बचा ये क्यों न करा जन्नत तू राजी तुम हबीब राजी आमीन मेरा मौला मुझे हबीब दे सदके इन सारी जमात के दिलों की मुराद पूरी आमीन यकीन दिलों में तमन्ना खड़ी आ जाए करीम रब सदनी के दिलों की तमन्ना पूरी आमीन सदनी के मदीना तैयबा की हाज़िरी नसीब अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। रस्तो छॾियो अदा रस्तो छॾियो अल्लाह 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 अल्लाह